नाज़रीन, समूरी सिंधिया खिपरो में आवाज़ न्यूज़ जे सॾ ते सकाफ़ती ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे असद शाह। जी असद। जी बिल्कुल सजी सिंध जी खिपरो में भी सकाफ़त जो ॾियारो जेको आहे वो धाम धूम से मल्हायो वञे पियो। खिपरो शहर है उनके पसगिरदाई जा जेके इलाइक़ा आहिनि, खाही, हथुंगो, ढिलियार, भिट बाइटी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मंझां हिते सिंधी माण्हू जेके आहिनि उहे रैलियुनि जे सूरत मंझि हिते पहुता आहिनि। हिन वक़्त असां खिपरो जे शहीद चौक ते मौजूदु आहियूं। हिते प्रेस क्लब खिपरो, आवाज़ टीवी न्यूज़ समेत सिंधी मीडिया पारां हिते रैलियूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ आजानी कैंप लॻाई वई आहे। सवनि जे तइदाद मंझि जेके धरती धणी आहिनि, जेके सिंध वासी आहिनि, उहे हींअर खिपरो जे मेन चौक ते शहीद चौक ते गॾु थिया आहिनि। आवाज़ टीवी न्यूज़ पारां हींअर बरसातुनि जे तबाहकारनि खां पोइ जंहिं सिरे हेठि जेको 4 डिसंबर ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे त सिंध पंहिंजी खे ॿीहर ॾींदासीं। अहिड़े ऐलान खां पोइ सिंधी माण्हू जेके आहिनि उन्हनि में हिकु हौसलो पैदा थियो आहे। सिंधी माण्हू जेके आहिनि उहे अजरकुनि सां, टोपियुनि सां, पटकनि सां, पंहिंजे सकाफ़ती लिबास मंझि खिपरो जे शहीद चौक ते गॾु थिया आहिनि। तमामु पुरजोश माण्हू आहिनि। हिननि पारां इहो अज़म वरजायो वियो आहे त सिंध जी सकाफ़त, सिंध जो क़ौमी ॾींहुं जेको आहे उहो ईद जे ॾींहुं जीअं मल्हाईंदासीं। हिते जेके आयल माण्हू आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही 4 डिसंबर अॼु सकाफ़ती ॾींहुं आवाज़ टीवी न्यूज़ सां कहिड़ी रीति मल्हाए रहिया आहिनि। हाणे को बि न जो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे, कोई ओठी उठनि खां मुहारूं खसे, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। ये जगह ॾुखारी सिंध आहे। ये कल्चर अहिड़ो ॾींहुं आहे जो समूरी सिंध खे ईद वांगुरु गॾु करे ॾिया। ही सिंध जेका मज़हबनि, अक़ीदनि, फ़िरक़नि, ज़ातियुनि जे बुनियाद ते विरहायल हुई, हिन कल्चर हुनखे मेड़े गॾु करे सघियो आहे। अॼु ही सिंधी क़ौम जेको पंहिंजे ख़ुशी जो ॾींहुं ईअं सम्झि ईद मल्हाए रही आहे। इहो आवाज़ टीवी दोस्तनि जूं लख एहसान जिन्हनि सिंधी क़ौम खे सुजाॻ करे इहो पैगाम ॾिनो त बाबा तव्हांजी हज़ारे साल तारीख़ आहे, तव्हांजी हज़ारे सालनि जी सकाफ़त आहे। सिंध अजोकी कलोकी कोन्हे, इहा सिंध 5000 साल पुराणी आहे। इहो असीं अॼु ईद जे ॾींहं खां बि वधीक ॾींहुं मल्हाया आहियूं। इहे सिंधी माण्हू तारीख़ी क़ौम आहिनि। तव्हां ॾिसंदो त मोहिन जे दड़े जी खोटाई में अजरक जा निशानियूं मिलंदियूं, नाचणी जी मूर्ति मिलंदी, पर हथियार कोन मिलंदो। इन लाइ त उहो सिंधी माण्हू पुरमन रहिया आहिनि, कॾहिं बि कंहिं ते क़ाबिज़ न रहिया आहिनि, न ई कंहिं ते हमलेवर रहिया आहिनि। इहा ई असांजी मोहबत आहे, इहा ई असांजी सकाफ़त आहे। जी बिल्कुलु क़ौमी काज में शरीक माण्हुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीउ ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। हिननि जो चवणु आहे त असां आवाज़ टीवी न्यूज़ नेटवर्क जा थोराइता आहियूं जंहिं समूरी सिंध खे मेड़े मुठि कयो आहे। ऐं हिननि जो चवणु आहे त हीउ ॾींहुं जेको आहे इन ते इहो अज़म कयूं था त सिंध पंहिंजी जेका आहे उनखे ॿीहर ॾींदासीं, सिंध वासियुनि खे ॿीहर ॾींदासीं। जी।